कींजर ढंढ भरिसां ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ बुनियादी मसइलनि जे हल लाइ एहतिजाजी रैली कढी वई। वधीक तफ़सील ॾिसूं था महबूब बिरोही जी हिन रिपोर्ट में। सिंध के तारीख़ी मागन मकानन ते थींदड़ कब्ज़न ऐं सिंध के तारीख़ी क़ौमी विरसे कींजर ढंढ ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदड़ कब्ज़न ऐं ताज़ो कींजर ढंढ जे चिलिया पॉइंट ते वड़े जेका लैंड ग्रेबर जे पारां कब्ज़े वारे मामले के ख़िलाफ़ जिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि, उते लाड़ अवामी फोरम पारां अॼु चिलिया खां ठटे ताईं हिकु एहतिजाजी लॉन्ग मार्च करे घुर कई वई आहे त कींजर ढंढ जे आसपास थींदड़ जेके कब्ज़ा आहिनि उनखे ख़तमु कराए। ॻाल्हि ॿोल करण लाइ असां वटि हिते अॻवान मौजूद आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजे कींजर ते थियल कब्ज़ा ऐं उन्हनि बि जेके अंदरि ॿेड़ियूं बीठल आहिनि उन्हनि ते थियल कब्ज़ा उन्हनि खे ख़तमु कया वञनि ऐं चिलिया में जेके बि ॻोठाणा रहनि था उन्हनि खे पंहिंजा मालिकाणा हक़ ॾिना वञनि, गैस बिजली ऐं रोज़गार। हितां जे हुक्मरान जी नाअहली सबबि ठटे ज़िले जा जेके बि क़ीमती ज़मीनूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा पिया थियनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। हाणे त असांजो जेके तारीख़ी विरसा आहिनि उहे बि महफ़ूज़ न आहिनि, कॾहिं क़ब्रिस्ताननि ते कब्ज़ा था थियनि। ठटे ज़िले ते मुख़्तलिफ़ नमूननि सां इहे हुक्मरान दुर जा जेके बाअसर माण्हू उहे वलार पिया कनि, को हितां जा क़ब्रिस्ताननि खे जेको मिसमार करे, क़बरुनि खे मिसमार करे उते पंहिंजा फार्म हाउस पिया ठाहिनि, त के वरी जेको कींजर ढंढ जा जेके क़दीमी ढंढ आहे उन ते कब्ज़ा करे उते पंहिंजूं प्राइवेट पिकनिक पॉइंटूं जेके ठाहिनि पिया। कींजर जेको आहे उहो सिंध जो तारीख़ी माग आहे, सिंध जो वरसो आहे, उनखे सभ खां पहिरीं त महफ़ूज़ कयो वञे। कब्ज़ा ग्रुप जेको बि आहे, जेका बि माण्हू उन में मुलवस आहिनि उनखे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे ऐं फौरी तौर ते कब्ज़ा ख़तमु कया वञनि। ऐं चिलिया जे आसपास जेका ॻोठ हज़ारनि सालनि खां माण्हू रहनि था उन्हनि माण्हुनि जो इहो बुनियादी हक़ आहे त उन्हनि जे ॻोठनि खे मालिकाणा हक़ ॾिना वञनि ऐं हुननि जे ॻोठनि खे पको कयो वञे, हुननि खे लीज़ूं ॾिनियूं वञनि ऐं साॻी तौर ते उन्हनि जा जेका बुनियादी हक़ आहिनि, जंहिंमें हुननि जो रोज़गार आहे, जंहिंमें हुननि जी सिहत आहे, जंहिंमें हुननि जी तालीम आहे, उहे फ़राहम कया वञनि। स्पेशली असीं चिलिया माण्हू निकिता आहियूं हिन रैली में। असांजो इहे बेसिक मुतालबो इहो आहे त असांखे डिस्पेंसरी ॾिनी वञे। डिस्पेंसरी खां सवाइ असांजे स्कूल बंदि पिया आहिनि, असांजा छोकिरा बेरोज़गार आहिनि, ॻोठनि ते कब्ज़ा पिया थियनि, ॻोठनि ते कब्ज़ा पिया थियनि ऐं उन्हनि खे रियलाइज़ कयो वञे। असांजो तारीख़ी ढंढ कींजर आहे, उन ते जेके कब्ज़ो पियो थिए ऐं उन्हनि खे उन ते उते मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे उते लॾाइण जी कोशिशि पिया कनि ऐं मक़ामी माण्हू खे त बेदख़ल कया पिया वञनि। ऐं उते जेके बुनियादी स्कूल आहिनि असांजे ॻोठनि जा, उहे स्कूल जेके से वाड़नि में तब्दील आहिनि। उन खां अलावा जेके से ॻोठनि जा रोड टुटल आहिनि, गुज़िरियल केतिरनि सालनि खां रोड टुटल आहिनि। जेके अवामी लाड़ वारी फोरम जेका वजूद में आई ॻोठनि जे बुनियादी मसइलनि ऐं पंहिंजे जेका सिंध धरती जेका कोस्तान जे कब्ज़ा आहिनि कींजर ते कब्ज़ा आहिनि उनजे ख़िलाफ़ वजूद में आई आहे। लैंड ग्रेबर जेके आहिनि कब्ज़ा खोर आहिनि, जिन रुगो कींजर जे किनारे ते न पर सॼे कोस्तान जे पटीअ ते, सिंध जे साहेली पटीअ ते उन्हनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हथ कुंडा इस्तेमालु करे ऐं रेवेन्यू खाते खे इस्तेमालु करे उन्हनि कूड़ा काग़ज़ ठाराए उन्हनि ते कब्ज़ा कया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। कींजर ढंढ जेको आहे समसर इलाइक़ो आहे, उन ते हुननि खे जेको आहे इंतिज़ामिया खे इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। मुख़्तलिफ़ जेके समाजी धुरियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरापा एहतिजाज रहियूं आहिनि, पर हिन वक़्तु लाड़ अवामी फोरम पारां एहतिजाजी मार्च करे ठटे ताईं मार्च कयो वियो आहे ऐं उन मार्च में रैलीअ में इहो मुतालबो वरजायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौमपरस्त तंज़ीमुनि जा अॻवान बि शामिल थिया आहिनि। इहा घुर कई वई आहे त न रुगो कींजर ढंढ ते थींदड़ जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि खे ख़ाली करायो वञे, पर उन सां गॾोगॾु कोस्तान ते थींदड़ जेका वालार आहे, कोस्तान जे ज़मीननि ते जेका वालार थिए पई उन्हनि खे ख़तमु करायो वञे। उन सां गॾोगॾु जेका मक़ामी माण्हुनि जा ॻोठ आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियारे, उन्हनि ॻोठनि खे जेका बुनियादी हक़ ॾियाराए वञनि, उनखे तस्लीम कयो वञे। कैमरामैन अली मोहम्मद जोखियो सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़ ठटो।